नाज़रीन खबरें नए अपडेट जे सिलसिले की अगते वधाइंदे खबर शामिल कंदासीं। मोरो खबर शामिल कर दी मोरो सिंधमा जिता सिंध इल्ताफ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक एसएसपी नौशरो फरोज सिंघार मलिक जी निगरानी में डोहरन खिलाफ क्रैक डाउन तेजी सां जारी आहे। इश्तिहारन समेत वधिक 9 जवाबदार गिरफ्तार। कैशिस शराब नुक़सानकार गुटको जुआ जो सामान ऐं चोरी थियल मोटरसाइकिलूं ऐं सोलर प्लेट हथ में। रायपुर थाणे जी पुलिस कार्रवाई करे जवाबदार खे गिरफ्तार करे वरितो आहे। एजाज़ अली बैलगाणी संगीन नोयत जे ॿिनि धारदार केसनि में घुर्बल इश्तिहारी जवाबदार हो। थारू शाही नौशरो फरोज सिटी थाणे जी पुलिस धारदार कार्रवाइयूं करे 4 मंशियात फरोश गिरफ्तार करे वरिता। गिरफ्तार जवाबदार मंशियात फरोश वहीद शातू खां शराब जूं 6 बोतलूं 300 साशा गुटका इज़ फिदा कलोड़ो 100 सेश गुटका इज़ निज़ामुद्दीन बिरोई साजिद वगन खां 100 सेश गुटका गिरफ्तार थियण बाद जवाबदारनि खिलाफ लाॻापियल धड़नि ते केस दाख़िल किया विया। पटीदन पुलिस जुआ जे दुकान ते कार्रवाई करे 2 जुआरियुनि खे गिरफ्तार करे वरितो। गिरफ्तार जवाबदार इम्तियाज़ ऐं नदीब राजपर जे कब्ज़े मां जुआ में इस्तेमाल थींदड़ ताश कार्ड ऐं नक़द रक़म हथ करे जुआ एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो।